सिंध काबीना में तब्दीली जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सईद गनीअ खे लेबर खातो मिलण जा इम्कान आहिनि। आम ख़बर शामिल करे रहिया आहियूं त सिंध काबीना में तब्दीली जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सईद गनीअ खे लेबर खातो मिलण जा इम्कान आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त इस्माइल रहू खे यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड वारो खातो मिलंदो। सैयद नासिर हुसैन शाह खे लोकल गवर्नमेंट ऐं अॻूणा खाता बरक़रार रहण जा इम्कान आहिनि। शाम सुंदर आडवाणी खे ख़ासि मुआविन मुक़ररु करे ख़ुराक खातो ॾियण जो इम्कान आहे। मखदूम महबूब ज़मान खे मिलियल खातो बि तब्दील करण जा इम्कान आहिनि। ख़बर शामिल करे रहिया आहियूं कराची मां त सिंध काबीना में तब्दीली जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सईद गनी खे लेबर खातो मिलण जा इम्कान आहिनि। इस्माइल राहू खे यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड वारो खातो मिलंदो। ज़रियनि जो चवणु आहे त सैयद नासिर हुसैन शाह खे लोकल गवर्नमेंट ऐं अॻूणा खाता बरक़रार रहण जा इम्कान आहिनि। शाम सुंदर आडवाणी खे ख़ासि मुआविन मुक़ररु करे ख़ुराक खातो ॾियण जो इम्कान आहे। मखदूम महबूब ज़मान खे मिलियल खातो बि तब्दील करण जा इम्कान आहिनि। सिंध काबीना में तब्दीली जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सईद गनीअ खे लेबर खातो मिलण जा इम्कान आहिनि। इस्माइल रहू खे यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड वारो खातो मिलंदो। ज़रियनि जो चवणु आहे त सैयद नासिर हुसैन शाह खे लोकल गवर्नमेंट ऐं अॻूणा खाता बरक़रार रहण जा इम्कान आहिनि। शाम सुंदर आडवाणी खे ख़ासि मुआविन मुक़ररु करे ख़ुराक खातो ॾियण जो इम्कान आहे। सिंध काबीना में तब्दीली जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सईद गनीअ खे लेबर खातो मिलण जा इम्कान आहिनि। इस्माइल राहू खे यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड वारो खातो मिलंदो। ज़रियनि जो चवणु आहे त सैयद नासिर हुसैन शाह खे लोकल गवर्नमेंट ऐं अॻूणा खाता बरक़रार रहण जा इम्कान आहिनि। शाम सुंदर आडवाणी खे ख़ासि मुआविन मुक़ररु करे ख़ुराक खातो ॾियण जो इम्कान आहे। इन हवाले सां असां सां लाहींदे मौजूदु आहे कराची मां फ़कीर सलीम। जी फ़कीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, सिंध हुकूमत पारां सिंध काबीना में तब्दीली जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अॼु सिंध काबीना में तब्दीली जो इम्कान आहे। इन हवाले सां सिंध जे वॾे वज़ीर पारां मुख़्तलिफ़ पार्टी जे अॻुवाणनि MP सां मुलाक़ात जो सिलसिलो जारी आहे। ज़रिए जो चवणु आहे त सिंध काबीना में जेका तब्दीली कई पई वञे उन जे मुताबिक़ सिंध जे जेको मकानी खातनि वारो सूबाई वज़ीर आहे सईद गनी, उनखां संदसि मकानी खातो वापसि वठी ऐं सईद नासिर हुसैन शाह खे ॾिनो पियो वञे। सईद नासिर हुसैन शाह वटि में तवानाई ऐं PND डिपार्टमेंट आहिनि। जॾहिं त जेको सूबाई वज़ीर आहे लेबर खाते जो शाह इस्लाम तईम, उनखां इहो हुनजो खातो वापसि वरितो पियो वञे ऐं उहो उनखे मिनिस्ट्री मां फारिग कयो पियो वञे। इहो ज़रियनि जी दावा आहे। ज़रियनि जी दावा इहा बि आहे त जेको लेबर खातो आहे उहो सईद गनी इन जे हवाले कयो पियो वञे, उनखां जेको मकानी खातनि वापसि पियो वरितो वञे। ऐं अहिड़ी रीति जेको सिंध जे वॾे वज़ीर जा स्पेशल असिस्टेंट आहिनि, जंहिंमें ख़ुराक खाते स्पेशल असिस्टेंट आहे जबार ख़ान, उनखां जेको ख़ुराक खातो वापसि वरितो पियो वञे ऐं ख़ुराक खातो हाणे ज़रिया दावा करे रहिया आहिनि त उहो डॉक्टर श्याम सुंदर आडवाणी खे ॾिनो वेंदो। डॉक्टर श्याम सुंदर आडवाणी जेको हिन वक़्तु पीपल्स पार्टी जो MP आहे ऐं हुनखे सिंध जे वॾे वज़ीर जो ख़ासि मुआविन मुक़ररु करण खां पोइ उनखे ख़ुराक खातो सौंपियो वेंदो। सिंध काबीना में हिकु नए वज़ीर जे इज़ाफ़े जो बि इम्कान आहे। ऐं ज़रिए दावा कई आहे त सूबाई वज़ीर तौरु इस्माइल राहू जेको अॻु में बि सूबाई वज़ीर रही चुको आहे, उनखे अॼु काबीना में शामिल कयो वेंदो ऐं उनखे जेको अॻु में मिलियल यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड वारो खातो उहो ई संदसि हवाले कयो वेंदो। त ही इम्कानी तब्दीली आहे। इन खां अलावा ज़रिए इहा पिणु दावा कई आहे त जेका काबीना में तब्दीली थींदी उन ई में जेको सिंध जे वॾे वज़ीर जो ख़ासि मुआविन आहे जबार ख़ान, उनखां जॾहिं ख़ुराक खातो वापसि वरितो वेंदो त पोइ उनखे रिहेबिलिटेशन यानी ॿीहर बहाली वारो जेको डिपार्टमेंट आहे उनमें किथे एडजस्ट कयो वेंदो। साॻी वक़्तु जेको ॿीहर बहाली वारे खाते जो सूबाई वज़ीर आहे मखदूम महबूब ज़मान, उन ई जे कलमदान में पिणु तब्दीली जो इम्कान आहे। सिंध काबीना में इम्कानी तब्दीली नज़र अची रही आहे, जंहिंमें जो कुझु देरि में फ़ैसिलो थी वेंदो हतमी तौर ते। पर सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां अॼु मुख़्तलिफ़ पार्टी जे अॻुवाणनि ऐं जेके इम्कानी तौर। ठीकु आहे, वॾी महिरबानी फ़कीर सलीम तफ़सील ॾियण लाइ।